अज यकीन ॼाण ॾाढी ख़ुशी थी रही है। वो इन करे भी त अॼोके प्रोग्राम में असांजे आर्ट सां वाबस्ता चेहरा जंहिंमें कुछ असांजा सीनियर्स मोस्ट सीनियर्स ऐं असांजा काफ़ी जूनियर दोस्त कही आया आहिनि। तव्हां सभिनी जा लख एहसान कुर्ब ऐं मां ख़ुसूसन वेलकम कंदुमि मैडम नसरीन नाज़ खे जेका अॼु असांजे विच में मौजूदु आहे, अॼोके प्रोग्राम में शरीक आहे। प्रोग्राम जो आगाज़ इन शेर सां जुनू जोश जज़्बा ज्वाला कंदासीं, ॿूटियूं मास ॿारे मशाला कंदासीं, रुगो पक ते फिरीं तूं पंहिंजे अचण जी, पोइ असांखे छॾे ॾे त छा छा कंदासीं। उन छा छा करण वारो हिकिड़ो जेको तसलसल आहे, हाफरा थिएटर ग्रुप शाहीन आर्ट क्लब लाड़काणो जंहिंजो सरपरस्त या चेयरमैन खे चवां अब्दुल सत्तार लाड़, ॿिन्ही ग्रुपनि जी हिकिड़ी गॾियल कोशिशि ऐं काविश त छो न असां पंहिंजे लाड़काणे जा जेके सीनियर्स आहिनि उन्हनि सां रिहाणूं रचायूं, उन्हनि जी शख़्सियत ते ॻाल्हायूं, उन्हनि खे लफ़्ज़ जी भेटा पेश कयूं। छो त रिवायती प्रोग्राम तक़रीबन थींदा रहिया आहिनि। उनमें जॾहिं असांजा दोस्त दुनिया खां हलिया वेंदा आहिनि बेपार, पोइ असां हिकिड़ो शहर आहे जो आख़िरी सिट आहे जे जीअं खे जीआरनि से लाहौती लॾे विया, लॾे वञण खां पोइ उनजी शख़्सियत ते ॻाल्हाइण कहिड़ो, पर जेके जेकी हयाती में जेके मौजूदु आहिनि उन्हनि खे जेकॾहिं असां मान ॾियूं, इज़त ॾियूं, मर्तबो ॾियूं, इन खां वधीक मुंहिंजे ख़्याल में ॿी का बहितर ॻाल्हि थी न सघे। छो त हिकिड़े आर्टिस्ट खे मिले बि छा थो, नालो कमाइण जे लाइ सॼी ज़िंदगी उहणा पियो करे थो। सो जेको अॼु ही प्रोग्राम आहे इंशाअल्लाह जो कड़ियूं कड़ियुनि सां मिलाए जोड़ीदा हलंदासीं। शाहीन आर्ट क्लब ऐं हाफरा थिएटर ग्रुप वारा इहो सिलसिलो न रुगो अॼु, पर इंशाअल्लाह हर महीने असां कंहिं सीनियर सां रिहाणो रचाईंदासीं। ज़रूरी न त सभिनि में सीनियर हुजनि, हिकिड़ो जूनियर हिकिड़ो सीनियर इहो हिकिड़ो सिलसिलो ठाहींदासीं इंशाअल्लाह इंशाअल्लाह। पर तव्हांजो साथ ऐं सहकार उनजी असांखे सख़्तु ज़रूरत आहे। सो प्रोग्राम जो असां आगाज़ था कयूं। अॼु जेका शख़्सियत जंहिंसां ही अॼु रिहाण असां रचाए रहिया आहियूं, हिकु आर्ट जे नाले आर्ट जे हवाले सां वॾो नालो मुअतबर शख़्सियत, मां बि उनखे पंहिंजो उस्ताद ई तस्लीम कंदो आहियां। उस्ताद चवंदो आहियां, मूंखे यादि न आहे त मूं अॼु ताईं कॾहिं उनजो नालो वरितो हुजे, न वरितो आहे कॾहिं बि नालो, छो त मुंहिंजो उस्ताद ई चयो आहे। ऐं 1995 में मां उन्हनि जे क्लब खां लाड़काणे में स्टार वरितो, गोल्डन स्टार, शायदि उस्ताद गोल्डन स्टार आर्ट अकेडमी खां मूं स्टार्ट वरितो लाड़काणे में। मुंहिंजे लाइ इहो बाहिस एज़ाज़ ॻाल्हि आहे, बाहिस फ़ख्र ॻाल्हि आहे त मां उस्ताद नियाज़ शेख जे क्लब जो हिसो रहियो आहियां 1995 में। सो अॼोकी माइनाइती शख़्सियत जंहिंसां ई असां रिहाण रचायूं पिया, कंहिंखे तारुफ़ जो मोहताज न आहे, जे पंहिंजी ज़िंदगी फन जे हवाले करे छॾी, आर्ट जे हवाले करे छॾी, अॼु असांजे विच में मौजूदु आहे। मां नालो खणां त ज़रूरु ताड़ियूं भरपूर ताड़ियूं वॼाए इस्तक़बाल कंदासीं। अची जे हेकार मूं सारी ते सुपरी, पहिरें धरियां पिपड़ियूं हंध विछाया वार, साजन सभु जमार ऐं गोली थी त गुज़ारियां उस्ताद नियाज़ शेख। सिलसिले के अॻिते वधाईंदे कुछ मोज़िज़ मुंहिंजा सभु दोस्त जेके मिडाल वेठा आहिनि, सभु हिकु खां हिकु अनमोल हीरा आहिनि। पर तव्हां सम्झी सघो था मौक़े जी मुनासिबत सां कुझु दोस्त मथे कुझु शख़्सियत ते ॻाल्हाइण लाइ, पर ॻाल्हाइण लाइ जेके बि दोस्त पंडाल में मौजूदु आहिनि, मां सभिनि खे गुज़ारिश कंदुसि जंहिंखे बि ॻाल्हाइणो आहे सिर्फ़ु हथु इशारो हूंदो बहुत साल करे हुन स्टेज ते ॻाल्हाइण लाइ। पर असां जेको सेशन हलाईंदासीं उहो बि ईअं हूंदो त जेके मथे मोज़िज़िन वेठा हूंदा उन्हनि खां आख़िर में ॻाल्हाईंदासीं, जेके हेठि असांजा दोस्त वेठा आहिनि उन्हनि बारे में ॻाल्हाईंदासीं, त जीअं हिकिड़ो सिलसिलो असां तसलसल सां बरक़रार रखे सघूं। सो हाणे असां जेके मथे मोज़िज़ ईंदा दोस्त असांजा उन्हनि खे वन बाय वन मथे ॻाल्हि कंदासीं। सभ खां पहिरियों मां गुज़ारिश कंदुसि असांजे आर्ट जो वॾो नालो असांजो उस्ताद, पर उस्ताद जो बि उस्ताद, अवां जी भरपूर तारीफ़ में उस्ताद अख्तर बलोच।
उस्ताद अकबर मनोज खां पोइ इट बी माय डिस्ट्रिक्ट उनजो बि वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे आर्ट जे हवाले सां सो उनजे कलम मां सिरजल कहाणियूं जिन वॾो दाद वसूल कयो वॾो मान वरितो वॾी इज़त वरिती पूरी सिंध में उन जूं कहाणियूं थींदियूं रहियूं असां पाण में काफ़ी ग्राउंड में परफॉर्म कयोसीं पर सिंध छा बलूचिस्तान में बि उहे स्टोरियूं थींदियूं रहियूं अॼु ताईं उहो सिलसिलो हिकिड़ो हले थो पियो अवां जी भरपूर तारीख़ में एजाज़ सोलंकी हिकु ॿी शख़्सियत वर्सटाइल आर्टिस्ट असांजो फेवरेट एवरग्रीन पर्सनैलिटी हर वक़्तु चेहरे ते मुर्ग सजायल दोस्तनि जे लाइ ईअं सम्झो त ॼण हिकिड़ो ऑक्सीजन जो कमु कंदड़ दोस्तनि सां घुली मिली मिलण वारो तमामु ख़ूबसूरत शख़्सियत जो मालिक बदर ख़ान मुझे उस्ताद शायरी के हवाले से अदब के हवाले से तमाम खूबसूरत नालो तमाम वड़ो नालो जैसे तमाम घणो कोरियो अदब के हवाले से रहियो हिन महिल भी इहो सिलसिलो जारी है लिखण के हवाले से एक मोतबर नालो मोहम्मद रफ़ी कपड़ो एक ॿियो खूबसूरत माण्हू कुछ ॾींहनि में उनसां जॾहिं आसमान ऑफ पाकिस्तान लाड़काणे जे मंच ते रिहाण रचाई वई त मूं ॾिसी मूं वाक़ई हैरान थियो उनसां न्याज़ जे लाइ जुमिलो चयो त शादी में बि एतिरा ॼण पिया हूंदसि जेके अॼु बि प्रोग्राम में पिया आहिनि वाक़ई उहो एतिरी इज़त लहणी तमामु ख़ूबसूरत दोस्त ख़ूबसूरत इंसान मुनवर है ट्रेजरर आसमान ऑफ पाकिस्तान लाड़काणे ऐं अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो ॿियो दोस्त मूंखे बि सदाईं मूंखे लॻे ॾिठो आहे भले हिकिड़ो बि प्रोग्राम हुजे मुंहिंजे चेहरे ते मुल्क कॾहिं असां वेठे वेठे थी आहे सदाईं खिलंदो रहंदो आहे अब्दुल नबी साहिब खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे स्टेज अब्दुल नबी साहिब थिएटर के हवाले सां मां तमामु वॾो फैन आहियां हिकिड़े दोस्त जो जंहिंखे मां मथे ख़्यालु कंदुसि तमामु बहितरीनु आर्टिस्ट वर्सटाइल आर्टिस्ट ख़सूसन हुनजो जेको लहजो आहे जेको उतार चढ़ाव जेके जुमलनि जा उनजो त मां तमामु फैन आहियां तो अवां जी भरपूर तारीख़ में तमामु बहितरीनु तमामु सुठो मुंहिंजो फेवरेट आर्टिस्ट निज़ाम चांडियो प्रोग्राम जो आवाज हस्बे रिवायत असीं तिलावत कलाम साहब सां कंदासीं सो तिलावत कलाम साहब जी सआदत हासिल करण लाइ मां गुज़ारिश कंदुसि मुख्तार पठान खे मथे अचे ऐं तिलावत कलाम मुख्तार पठान أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم فإن تولوا فقل حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم
इंडिया में वेठल कुछ दोस्तन जे नाला मजबूरन कटना पइजी आहे छो उन्हनि खे मथे वेहणो हुयो जंहिंमें आदाब सताब पावर साहब असांजो सेक्रेटरी ऑफ मसला पाकिस्तान लाइ खणो या मेडा तस्लीम नाज़ साहिबा खे मथे घुराइणो आहे पर मजबूरी आहे रिहर्सल जेको सिलसिलो आहे उहो बि असांजी इज़त आहे छो त कमु जेको आहे उहो त सभ खां पहिरियां सो इन्हनि करे असां उन्हनि खे कोन घुरायो आहे पर हाणे जेको असां सिलसिलो स्टार्ट कंदासीं उहो तोहफ़नि जो अजरक टोपी जो छो त असांजी रवायत रही आहे सिंधियुनि जी असां पंहिंजे महिमान खे अॼु करण लाइ उन्हनि खे तोहफ़ा ॾींदा आहियूं अजरकनि जा टोपियुनि जा सो सिंधी टोपी पाराइण लाइ मां गुज़ारिश कंदुसि अली रोशन शेख के अचन ऐं उस्ताद न्याज़ शेख साहब के सिंधी टोपी जो तोहफ़ो पेश कयो हमारी भरपूर तारीफ़ ज़रूरी असां आर्टिस्टनि खे बचे छा थो इहा तारीफ़ इहा वाह वाह असांखे बि बचंदो आहे बेवल फोटो अनवर खे मां सम्झी वियुमि छा थो चवणु चाहे चारि तारीफ़ूं ॿ फोटू ऐं वाह आर्टिस्टनि खे कुझु वीरासी आई आहे त असांखे बचंदो ई खोट न हुजणु घुरिजे कंजूसी न हुजणु घुरिजे हाणे मां गुज़ारिश कंदुसि असांजे शाहीन आर्ट कलर जे चेयरमैन अब्दुल सत्तार लाड़ खे उस्ताद न्याज़ शेख खे अजर जो तोहफ़ो पेश सत्तार लाड़ उन खां पोइ मथे वेठल असांजा महिमान मुअज़्ज़ज़ीन खे पहिरियां अजरकनि जो तोहफ़ा उस्ताद वियोसि वरी पोइ तव्हांखे घुराईंदा त जीअं पोइ तोहफ़ा पेश कयो मथियां टेकनि जो सिलसिलो हलाए वञूं उस्ताद अख्तर मनोज के अजरक जो तोहफ़ो पेश कंदो असांजो सेक्रेटरी शाहीन आर्ट क्लब अयाज़ कोराई तमामु ख़ूबसूरत शाइर ख़ूबसूरत शख्सियत बहितरीन आर्टिस्ट अयाज़ कोराई की गुज़ारिश आहे तो उस्ताद अख्तर मनोज के अजरक जो तोहफ़ो पेश कयो उन खां पोइ हिकु ॿी शख़्सियत जंहिंखे अजरक जो तोहफ़ो पेश करण लाइ मां गुज़ारिश कंदुसि उस्ताद अहमद पठान में अचनि ऐं एजाज़ सोलंकी खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि बदर खान के अजरक जो तोहफ़ो पेश करण लाइ गुज़ारिश कंदुसि महबूब गुल चौटाणी खे अचनि ऐं अजरक जो तोहफ़ो पेश कनि उन खां पोइ निज़ाम चाणियो खे अजरक जो तोहफ़ो पेश करण लाइ मां गुज़ारिश कंदुसि ख़ालि भुटे खे अचे ऐं अजरक जो तोहफ़ो पेश करे मुनव्वर अली रिद खे अजरक जो तोहफ़ो पेश करण लाइ गुज़ारिश कंदुसि मां शहीद अहमद तुनियो खे अचनि ऐं अजरक जो तोहफ़ो पेश कनि अनवर मोगल की गुज़ारिश आहे महिरबानी करे थोरो वेठो थियनि अब्दुल अली सानियो खे अजरक जो तोहफ़ो पेश कंदो असांजो अनवर मोगल साहब विलियम मस्टर्ड आर्टिस्ट खतरनाक आर्टिस्ट ॾुखियो माण्हू अचो मोहम्मद रफ़ी कपड़ो साहब जिनके अजरक जो तोहफ़ो पेश कंदो अली रोशन शेख इन खां पोइ
जो सिलसिलो स्टार्ट कंदासीं वन बाय वन नाला मां खणंदो वेंदुसि तव्हां दोस्त मथे अची करे उस्ताद न्याज़ शेख खे पंहिंजे गुलनि जा तोहफ़ा कंडियूं अजरक टोपियूं जेको कुझु बि आहे अब्दुल सत्तार पावर साहब सेक्रेटरी आर्ट्स ऑफ पाकिस्तान लाड़कानो अजरक जो तोहफ़ो पेश कंदा उस्ताद न्याज़ शेख साहब खे सेंटर ते बि होता वेझो थी वियो फोटो कढंदा होता उन खां पोइ मां गुज़ारिश कंदुसि रियाज़ कुमरे खे अचनि ऐं अची अजरक जो तोहफ़ो पेश कनि उस्ताद अकबर बलोच की गुजारिश है कि अजरक जो तोहफ़ो पेश करें उस्ताद न्याज़ शेख साहब के मोहम्मद फिकर नेचर की गुजारिश है कि अची पंहिंजा तोहफ़ा पेश कनि उन खां पोइ वॾो टोपी अजरक ऐं हार जो तोहफ़ो पेश कंदो पहिरियां मोहम्मद मिशल नेचर साहब खे गुज़ारिश है महिरबानी करे मूंखे मंच ते अचनि ये चवे केर त होया हल हबीब तूं लालण ला वर्त थी दे किबड़न वथां तेर छल चिंबड़ जी हेर त साजन सुखो जे गाल वणी त ताड़ी हो जाए सारंग चांडियो गुलन जो हार पेश कंदो उन खां पोइ उस्ताद अहमद पठान अजरक जो तोहफ़ो पेश कंदो अदा मोहम्मद इसाक अकरम के गुजारिश है तोहफ़ो खणी अचनि महबूब गुल टोटाणी कॾी पेश कंदो जुबैर जाम शेख साहब की गुजारिश है गुलन जो हार पेश करें फोटोग्राफी थे पई थोड़ो इहो रिकॉर्ड थियो त जीअं वन बाय वन अचो त हिकु फोटोग्राफी असां रिकॉर्ड कंदो एजाज सोलंकी साहब अजरक जो तोहफ़ो पेश कंदा सोहणी नाज़ हार जो तोहफ़ो मोहम्मद रफ़ी कपड़ो साहब अजरक जो तोहफ़ो पेश कंदा ऐं अब्दुल नबी सारियो साहब भी अजरक जो तोहफ़ो पेश कंदा सोहणी नाज़ तरफ़ां हार कंडी जो तोहफ़ो अब्दुल नबी तरफ़ां अजरक जो तोहफ़ो जुबैर जान शेख गुलन जो हार पेश कंदा नदीम अंसारी हिकिड़ो हार पेश कंदा उस्ताद न्याज़ शेख के हिकिड़ो अली रोशन शेख के हिकिड़ो सतार लाड़ के तो अली रोशन के भी गुजारिश है मथे स्टेज ते अचनि सतार लाड़ के भी गुजारिश है मथे स्टेज ते अचनि जे उन्हनि खे हार जा तोहफ़ा पेश करे सघजनि रियाज़ मैसर हार जो तोहफ़ो पेश कंदे ऐं मोहन गोपाल तमामु बहितरीन आर्टिस्ट मुंहिंजो फेवरेट आर्टिस्ट गुजारिश है कि उस्ताद न्याज़ शेख के अजरक जो तोहफ़ो पेश करूं उन खां पोइ गुलाम अली नौजवान तमामु बहितरीन आर्टिस्ट अबी बॉस गुलाम अली अबी बॉस अजरक जो तोहफ़ो पेश कंदो उन खां पोइ वन बाय वन फोटोग्राफी जे में सुकून सां तव्हांखे फोटो खालिद भुट्टो हार जो तोहफ़ो पेश कंदो खालिद भुट्टो उन खां पोइ अनवर मुगेरी साहब अरे सरग सहुलो थियो अनवर मुगेरी अजरक जो तोहफ़ो पेश कंदो मांजी याद मांजी चांडियो कड़ी जो तोहफ़ो पेश कंदो उन खां पोइ अनवर मुगेरी अजरक जो तोहफ़ो पेश कंदो अनवर मुगेरी की गुजारिश है मथे चढ़ी अचे ऐं अजरक जो तोहफ़ो पेश करे जंहिंखां पोइ खालिद भुट्टो गुलन जो हार पेश कंदो उन खां पोइ गुलाब चहाणी असांजो तमामु बहितरीन आर्टिस्ट डायरेक्टर से डिज़ाइनर महान शख्सियत गुलाब चहाणी
उन्हनि जो तोहफ़ो पेश कंदो तारीफ़ से चोको शक्ति पिता हुसैन जतोई अजरक जो तोहफ़ो पेश कंदो ऐं असांजो पीरल करमाणी पीके उनखे भी गुज़ारिश आहे त महिरबानी करे उहो मथे स्टेज ते अचे ऐं अजरक जो तोहफ़ो पेश करे कुर्बान शेख साहब गुलनि जा हार पेश कंदो उन सां गॾु दिलबर चुमरो गुलनि जो हार पेश कंदो मोहम्मद उमर शेख गुल ऐं कंडियूं पेश कंदा अब्दुल हादी मुफ्ती डिप्टी सेक्रेटरी आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़कानो तमाम बेहतरीन आर्टिस्ट डायरेक्टर तमाम खूबसूरत शख्सियत जो मालिक अब्दुल हादी मुफ्ती अचे ऐं जी उस्ताद न्याज़ शेख साहब खे अजरक जो तोहफ़ो पेश कंदो जंहिंखां पोइ असांजे अदब डिपार्टमेंट जो चेयरमैन मलार सिद्दीक़ी साहब तमाम बरदिस्तो शायर के गुजारिश आहे त महिरबानी करे मथे अचे ऐं उस्ताद न्याज़ शेख साहब खे अजरक जो तोहफ़ो पेश करे बरकतगार गुलनि जो हार पेश कंदो उस्ताद न्याज़ शेख खे दिलबर शेख गुल ऐं कंडियूं पेश कंदो उन खां पोइ एजाज अली सियाल कढी खणी आयो अली रज़ा महेसर कढी जो तोहफ़ो पेश कंदो कटे दे ना तमाम दोस्तों की गुजारिश है कि मेहरबानी करें मुख्तार पठान अजरक पाराईंदो ऐं जुल्फ़कार वली की भी गुजारिश है वो भी मथे अचे ऐं अजरक जो तोहफ़ो पेश करे मुख्तार पठान जुल्फ़कार वली पावर हिन तोहफ़नि खां पोइ असां अॼु जे दोस्तों की गुजारिश है तो मेहरबानी करें पंहिंजी चेयर्स ते जीअं वेहनि त असां प्रोग्राम खे अॻिते हलायूं बाज़ाब्ता तरीक़े सां अॻिते हलायूं ऐं असां वटि हिकु लाइट रिफ्रेशमेंट जो बि हिकिड़ो सिलसिलो आहे उस्ताद प्लीज़ तव्हां अचो असीं सुरहाण जा गेसू सभा पढ़जी सवारियूं था कदा शब्दम जे कतरन खे निगाहूं सां सलाम आयूं न कॾनि खे तखीकारियूं न खूअर सां रखूं यारी असीं राबेल जा नौकर गुलाम आहियूं अवां सभु गुलाब असां अवां जा गुलाम तो हिकु दफ़ो पंहिंजे लाइ ताड़ी वॼायूं अवां दोस्ती जी वॾी महिरबानी प्रोग्राम खे बाक़ाइदा अॻिते हलायूं था पिया हस्बे रिवायत प्रोग्राम के ऑर्गेनाइजर्स हुए मेहमानों के आजानो पेश कंदा आहिनि तो आजियानो पेश करण लाइ सफ़ा पहिरियों मां गुज़ारिश कंदुसि अब्दुल सत्तार लाड़ खे उहो अचे ऐं महिमाननि जे मान में आजानो पेश करे अब्दुल सत्तार लाड़ चेयरमैन शाहीन आर्ट क्लब लाड़कानो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साईं सदाई करी मती सिंध सरकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आवाज़ सब दोस्तों के अस्सलाम वालेकुम या अली मदद जीएसएन जी लतीफ की धरती जी लतीफ सब दोस्तों की बड़ी मेहरबानी लख थोरा पानी जिंदगी जो की टाइम कढी ऐं सॼे प्रोग्राम में आया हो लख थोरा तव्हांजा ऐं साथे भी भाष ॻाल्हि कई त पंहिंजी कोशिशि इहा कई आहे शाहीन क्लब जे तरफ़ खां ऐं हाफ राइट थिएटर ग्रुप जे तरफ़ खां हर महीने असां कंहिं न कंहिं दोस्त जी रिहाण मल्हाईंदा रहंदासीं ऐं सिर्फ़ु तव्हांजे साथ जी इहा हूंदी त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में कुझु घटी वधी असांजे प्रोग्राम में ईंदो त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी इहे लख थोरा तव्हांजा थींदा ऐं काफ़ी टाइम खां वठी मुंहिंजी इहा ई कोशिशि हुई त मां पंहिंजे हिकु मक़सद में कामयाबु आहियां उहो मक़सदु इहो हो त मुंहिंजो मोहतरम जनाब उस्ताद न्याज़ शेख साहब जॾहिं त गोल्डन स्टार जो मतलब कलम जो सिलसिलो हलंदो त मां शुरूआती दौर में जॾहिं असां ॻोठ रहंदो हुउमि दोधाई जो ऐं गांधीनगर में असांजो घर हूंदो चाचे जो मां ईंदो हुउमि त उन दौरान ड्रामनि जी रिहर्सल हलंदी हुई
धरतीअ जो कसम शाह ड्रामो हुयो ऐं उन दौरान मां होॾे अचणु वञणु थियो ऐं बाक़ाइदे सां मां गोल्डन स्टार क्लब जे तरफ़ खां मां ड्रामनि जी शुरूआति स्टेज ड्रामनि खां कई ऐं उहा उस्ताद जी महिरबानी ऐं अॼु जेके अलाह साईं इज़त ॾिनी नालो ॾिनो ऐं मोहतरम जनाब उस्ताद न्याशिद जे करे उन जे लाइ दोस्तनि जा काफ़ी दोस्त वेठा आहिनि उन प्रोग्राम खे अॻिते निहारींदासीं जी एस आज़ादी खां पोइ असां शख़्सियत जे असां उनजी ज़िंदगी ते ॻाल्हाइण लाइ हिकिड़ो सिलसिलो था हलायूं मां हेठां हितां स्टार्ट वठंदुसि असांजे आशमसला पाकिस्तान आर्ट जो सेक्रेटरी तमामु मोतबर नालो वरी शख़्सियत आर्ट जे हवाले सां कयल खोड़ सारियूं ख़िदमतूं अवां जे साम्हूं आहिनि अवार्ड याफ़्ता ऐं टीवी तां केटीएन तां अवार्ड सीरियल जो कयल तमामु ख़ूबसूरत शख़्सियत जो मालिक सभिनि खे इज़त ॾियण वारो अब्दुल सत्तार पवार साहब की गुजारिश है अचन ऐं उस्ताद न्याशिद की ज़िंदगी खे रोशनी मिले बल्कि मां त चवंदो पंहिंजे लफ़्ज़नि जा गुल छा वरकनि तव्हां जी तरफ़ों ताड़ियुनि में अब्दुल सत्तार पवार बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम स्टेज ते वेठल जो कि जंहिंजे नाले शाम आहे नियाज़ शेख साहब मुंहिंजो मोहतरम उस्ताद अकबर बलूर साहब सभई मुंहिंजा माना वारा दोस्त स्टेज ते वेठल ऐं साम्हूं वेठल सलाम वालेकुम या अली मदद तमामु सुठी ॻाल्हि सत्तार लाड साहब ऐं अली रोशन शेख साहब वारनि जेको इहो सिलसिलो शुरू कयो आहे हक़ीक़त में इहा मुंहिंजे दिलि जी ख़्वाहिश आहे ऐं जॾहिं कल्चर वारनि ड्रामा फेस्टिवल जे लाइ उन्हनि सां असां मिलियासीं उन मूंखे 5 प्रोग्राम ॾिना ऐं 5 बि प्रोग्रामनि में मां उन जेका इहा ॻाल्हि कल्चर डिपार्टमेंट वारनि जेका रखी हुअमि त साईं ड्रामे खां अवल मां रिहाण मल्हाई ऐं उन्हनि दोस्तनि जा नाला मां ॾिना उते डिसाइड थिया मुंहिंजे नाले मुंहिं ते छॾे ॾिनो त बाबा तव्हां जंहिंजे नाले बि चयो त उन्हनि जी बि तूं भली रिहाण कजांइ सो वरी हाणे असांखे 3 ड्रामा मिलिया त हिकिड़ो त पर्सनल मूंखे मिलिया हिकिड़ो इसाक अगल साहब पंहिंजे हिसाब सां खणी आयो त जीअं त टई आर्ट काउंसिल थिया हुया इन्हनि टिनि में बि असां रिहाण जा प्रोग्राम रखिया हुयासीं ऐं सुठी ॻाल्हि आहे त रिहाण जेका उहा जेके जेन्युइन आर्टिस्ट आहिनि जिन जूं ख़िदमतूं थियल आहिनि ऐं उन्हनि जी बणाइणु खपे ऐं असांजा शेख साहब सॼी ज़िंदगी ॾिनी आहे तमामु बहितरीनु अदाकार डायरेक्टर उनजा काफ़ी शागिर्द आहिनि त उनजो माना इहो हक़ु हुयो त उन सां रिहाण मल्हाइणु खपे ऐं जेके कुझु रिहाण से अहिड़ी बि थियनि थियूं जो अॼुकल्ह फेसबुक ते बि हले थो त बाबा 20 जी टोपी था पाराइनि 500 जे वजन था पाराइनि 20,000 रुपया वठी रिहाणी था मल्हाइनि त असांजे आर्ट काउंसिल में अलाह जी महिरबानी सां कंहिं बि अहिड़े आर्टिस्ट जी रिहाण न मल्हाई आहे जेका पैसा वठी हुन जी रिहाण मल्हाई वञे तो इंशाअल्लाह ताला हे ॾाढो सिलसिलो सुठो आहे असां बि कोशिशि कंदासीं त जेके ड्रामा आर्ट काउंसिल जे तरफ़ां थींदा या जेके आहिनि से कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां थींदा त उन्हनि में पहिरियां बि रिहाण मल्हाईंदा रहिया आहियूं ऐं पोइ बि रिहाण मल्हाईंदा रहंदासीं ऐं हे वधीक बहितर थियो जेकॾहिं 100 माण्हुनि जी ख़िदमत आहे ऐं 3 माण्हू अचनि था त कुझु माण्हू नाराज़ कनि था त कुझु लोड वरी साईं वार ते बि ईंदो हर महीने हे बि कंहिं दोस्त जी रिहाण मल्हाईंदा रहंदा गॾियल सॼियल काफ़ी दोस्तनि जो जेको आहे उहो ज़िंदगी में जेको आहे उन्हनि खे बंटा मिलंदी मां शुक्रगुज़ार आहियां सत्तार लाड साहब जो अली रोशन शेख साहब जो उन्हनि मूंखे महिमान जी हैसियत तव्हांखे सॾु कयो त जीअं त मुंहिंजो सुभाणे ड्रामो आहे सुभाणे ड्रामे जी सभिनी खे दावत आहे त महिरबानी करे उहे शरीक थियनि ऐं दोस्तनि जी बि महिरबानी सो मूंखे रिहर्सल बि कराइणी आहे अॼु जेको अॻियां रिहर्सल आहे त इजाज़त बि वठंदुसि सभिनी जी महिरबानी अलाह सभिनी दोस्तनि खे ख़ुशि रखंदुसि वरी महिरबानी साईं अब्दुल सत्तार पवार साहब मां भाऊ मजीद मुगरी के भी वेलकम तो क्या डॉक्टर मोहम्मद अब्दुल जान नजर पई है तो तमाम के भी वेलकम तो क्या बड़ी मेहरबानी तमाम जी प्रोग्राम के अॻिते वधाइण जी गुज़ारिश कंदुसि मां अली रोशन शेख खे अचनि ऐं उस्ताद न्याज़ शेख जी बायोग्राफी पेश कनि उनजी ज़िंदगी कीअं स्टार्ट वरितो किथां स्टार्ट वरितो हिन महिल ताईं उनजी शख़्सियत ते अवां जी भरपूर तारीफ़ में अली रोशन शेख
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कमल तालुका ताल में भौर भरे आकाश, बिनी संधी गालड़ी राज कांदी राज, तय इश्क के शाबाश से गोरत भिड़िया। मथे वेठल सभई मान वाली शिक्षक साईं मोहतरम नियाज हुसैन शेख साहब, उस्ताद अकबर बलोच, भा अब्दुल सारियो, उस्ताद मोहम्मद कबरो, एजाज सोलंकी साहब, बदर खान मुनवर ऐं निज़ाम चांडियो, मुझे साम्हूं वेठल इंतहाई मान वारा आर्टिस्ट ज़िले जा, आर्टिस्ट कुर्म कबीले जा साथियो, अस्सलाम वालेकुम। असल में शाम मल्हाइण ठीक आहे, उन शख़्सियत खे मां ॼणा ड्रामे खां पहिरीं शाम जी रवायत, इहा ॾाढी सुठी रवायत शाम मल्हाइण जी ख़ासि तौर ते इहा पंहिंजे ड्रामनि जे हवाले सां वाकई अब्दुल सत्तार साहब, अब्दुल सत्तार गौर साहब हिन जो बुनियादु रखियो आहे, कल्चर वारनि खे चयईं। पर आख़िरी जेका शाम मल्हाई वई उन में असां इहो ॾिठोसीं, या ॿियूं जेके शामियूं मल्हाइजनि पियूं उन में इहो ॾिठोसीं त ड्रामो ॾिसण वारा जेके दोस्त अचनि था उन्हनि खे असांजे आर्टिस्ट जी शाम सां को सरोकार कोन्हे। उन जी शख़्सियत ते, उन जे फट ते, उन जी ख़िदमतुनि ते असां कुझु बि ॻाल्हायूं, उन जो कमु आहे सिर्फ़ु ड्रामो ॾिसणु। उन जे करे इहो अफ़सोस थियो त जेको माण्हू इदारे जे लाइ कमु थो करे, आर्ट लाइ कमु थो करे, जेकॾहिं उन खां शाम मल्हाई थी वञे त उन खे पूरो पूरो मान हर दोस्त अची पंहिंजो पूरो टाइम वठी ॾे, जेको उन शख़्सियत जे बारे में जेके तारीफ़ुनि जा बुलंद शावर करणा, जेका उन जी शख़्सियत ते ॻाल्हाइणो आहे, उहो उन जो हक़ु आहे त अचे दोस्त उन जी शख़्सियत ते ॻाल्हाए। पर ड्रामे खां अॻु में जेका शाम रखी थी वञे, जेकॾहिं हिकिड़े दोस्त अचे 2 मिंट वरिता त हेठों पोइ वरी ॻाल्हियूं शुरू थी वञनि, नारा शुरू था थी वञनि, मजबूरन मथे वेठल दोस्तनि खे बि मुख़्तसर करे ॿिनि खे ॻाल्हाए थो वञे। उते इहो ख़्यालु कयोसीं त छो न हिकिड़ो अहिड़ो सिलसिलो जोड़िजे जो जंहिं जूं बि फनी हवाले सां, एक्टिंग जे हवाले सां, शाइरी जे हवाले सां, अदब जे हवाले सां फज़ुल लतीफ़ा बि ख़िदमतूं आहिनि, उन्हनि खे हर महीने असां पंहिंजे हाल हाल असां उन जी शाम मल्हायूं। इहो बि दोस्तनि पाण में डिसाइड कयोसीं ऐं अॼु ही प्रोग्राम उन सिलसिले जी पहिरीं कड़ी आहे। असां हर महीने जे पहिरें छंछर ते लाड़काणे या ॿाहिरि कंहिं न कंहिं दोस्त सां शाम ज़रूरु मल्हाईंदासीं। हर महीने शाहीन आर्ट क्लब ऐं हाफरा थिएटर ग्रुप पारां लाड़काणे जी शख़्सियत या ॿाहिरीं शख़्सियत, फनून लतीफ़ा सां लाॻापियल शख़्सियत, उनखे ट्रिब्यूट ज़रूरु पेश कंदासीं असां हर महीने, तव्हां ॿाहिरि जे सहकार सां। उस्ताद नियाज़ शेख जे प्रोफाइल जे हवाले सां ॻाल्हियूं। नालो नियाज़ हुसैन शेख, फनी नालो नियाज़ शेख, वाल साहब जो नालो शफी मोहम्मद शेख, तारीख़ पैदाइश 15/9/1965, ॻोठ दोदो सरंडीअ जे भरिसां पंहिंजो ॻोठ गुलाम शेख जेको अॼु बि मौजूदु आहे उते जावा, ऐं 1 साल जी उमिरि में हुआ त वालदेन लॾे आया लाहौरवाला में अचे रहण लॻा। उते ई प्राइमरी पहिरें दर्जे खां 5 दर्जे ताईं नूरानी मस्जिद शरीफ लाड़काणे में तइलीम हासिल कयूं ऐं 6 दर्जे खां मैट्रिक ताईं म्यूनिसिपल हाई स्कूल में तइलीम हासिल कयूं। स्टेज ड्रामा जी शुरूआत ड्रामे खिलत सही राइटर अमान मेमन ऐं हिदायतकार मरहूम उस्ताद सगीर इलाही किची साहब जिन जे ड्रामे सां कयूं। 1982 में वो पहिरियों ड्रामो हो। उन खां पोइ 1983 में हिंजर आर्ट क्लब जो बुनियादु विधो वियो, जंहिंमें अब्दुल आदी बुक्ती, लतीफ़ राही, उस्ताद पर बलोच ऐं ॿिया दोस्त बि शामिल हुआ। उन दौरान इसाक अगम साहब 3 स्टार क्लब जो बुनियादु विधो,
जंहिंसां गॾिजी प्रेस क्लब लाड़काणे में हिकिड़ो ॿियो स्टेज ड्रामो कयो वियो जंहिंजी डायरेक्शन उस्ताद नियाज़ शेख ॾिनी। इहा पहिरें डायरेक्टर तौरु हुननि जो पहिरियों ड्रामो। हुन में काफ़ी दोस्त हुआ। हुन खां पोइ 1987 में गोल्डन स्टार अकेडमी जो बुनियादु विधऊं। हुनजो सरपरस्त ऐं राइटर उस्ताद पाण हुयो ऐं एक्टिंग जे हवाले सां शागिर्दी उस्ताद अकबर बलोच खां वरितऊं। उस्ताद अकबर बलोच जेको असांजो बि उस्ताद आहे, घणनि आर्टिस्टनि जो उस्ताद नियाज़ शेख जो बि उस्ताद आहे। हुनजे करे साॻे उस्ताद जा शागिर्द आहिनि। काफ़ी शागिर्द उस्ताद नियाज़ शेख जा तमामु घणा शागिर्द नाले वारा आर्टिस्ट आहिनि जिन पंहिंजो नालो कमायो आहे, फनाए दीदी खे वक़्तु ॾिनो आहे। उन्हनि में अब्दुल सत्तार मंजू, एहमीद भुट्टो, मुमताज जोयो, नियाज़ सिंधी ऐं ॿिया केतिरा ई नाला शामिल आहिनि। हिन वक़्त ताईं तक़रीबन 1000 खां मथे स्टेज ड्रामनि में कमु करे चुका आहिनि। इंशाअल्लाह अञा अॻिते कंदा रहंदा। टीवीअ जे तक़रीबन 30 खां लॻभॻि ड्रामनि में कमु करे चुका आहिनि। इहो मुख़्तसर प्रोफाइल उस्ताद नियाज़ शेख जो ऐं मां हिकिड़ो दफ़ो वरी स्टार आर्ट क्लब ऐं हाफ राइटर ग्रुप तरफ़ां शाइन आर्ट क्लब ऐं हाफ राइटर ग्रुप तरफ़ां सभिनी जेके मुंहिंजे साम्हूं आया आहिनि, कमाल वेठो आहे, हेॾां कुर्बान शेख साहिबु आहे, हेॾां मुंहिंजो दोस्त राज साहिबु वेठो आहे, महबूब चोटाणी, भाउ नदीम, अहमद पठान, असांजा ॿिया जेके बि जिन ताईं जिन जा नाला न वठां त माफ़ी, सईद तुनियो, साईं सिफत अली शाह, रियाज़ सुमरो, असांजा साईं आयो आहे मोहतरम मजीद साहब, भाउ ज़ुल्फ़कार वली, जेके जेके अयाज़ कुराई साहब, साईं जो मोहतरम मंज़ूर अबड़ो साहब आयो आहे, जेके मोहब आया नंबर वारा मोहब पंहिंजो मोहब वारा ख़बर खाया मोहब गोपांग वारा, सभिनी जा तमामु घणा थोरा असलाम बि आयो आहे। भाउ साम्हूं मोहतरम दोस्त वेठो आहे असांजो अयाज़ मीर जेको अकेले तरह जेको आहे अख़बार में ॻाल्हाए पियो, शाबत आहे हुनखे लक़ाब ॾींदा। सभिनी जा लख ॿुधायो। ये हकीकत है त अयाज़ मीर हिकिड़ो उन आर्ट काउंसिल तमामु घणो कमु कयो आहे। जंहिं दौर में मां चेयरमैन ड्रामा हुयुसि, असांजा जेके बि ड्रामा थींदा हुआ भले फेस्टिवल जा हुजनि या असांजे आर्ट काउंसिल जे तरफ़ां हुजनि, ज़बरदस्त भरपूर कवरेज असांखे मिली। अयाज़ लाइ ताड़ियूं। मुंहिंजो तमामु मतिलबु कई था वञो सिलसिले खे अॻिते था वधायूं। साईं महिरबानी। के माण्हू मोतीअ दाणा किन किन मंझि मणिया, मूंखे कहिड़ा दोस्त मणिया जेके सारो झरकाए पिया भरपूर ताड़ियूं मथे हेठि मुंहिंजे मौजूदगी लाइ। तो सिलसिलो अॻिते था हलायूं। हिकिड़ो दोस्त हिन आयो, हिकिड़ो मथो था घुरायूं। तो अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो बैलेंस रहंदासीं। ऐं अॼु भरपूर ताड़ियुनि में मुंहिंजो फेवरेट वर्सटाइल एक्टर बदर खान। कछे काछोटी नांगन बदी नीअं जी, जहिड़ा आया जग में तंहिंखां विया मोटी, उन्हनि जी चोटी पूरब थी बदली। सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। स्टेज ते वेठल मानव वारो नियाज़ शेख साहब ऐं मुंहिंजो उस्ताद मोहतरम ऐं ॿिया दोस्त जेके स्टेज ते वेठा आहिनि, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। दोस्तो, असांजे लाड़काने जे थिएटर जी तारीख़ तमामु वॾी आहे। असां वटि अहिड़ा बि अदाकार रहिया जेको शाही बख्श खिची साहब या मिस्री खान सानी साहब वारो सिलसिलो, इहे वॾा नाला आहिनि। इहे असांजे लाड़काने थिएटर जी तारीख़ आहे। ऐं नियाज़ शेख बि 40 साल थी विया, इहा हिकिड़ी तारीख़ आहे जेको अॼु ताईं बि हुनजो कमु जारी सारी आहे ऐं कमु करे थो पियो। ऐं असांजे लाड़काने जे अहिड़ा बि अदाकार हुआ जेके इंडिया जी फिल्मुनि में हीरो तौरु कमु कयो, जेको फाटके ते उनजी ड्यूटी हूंदी हुई। दोस्तनि खे ख़बर हुजे, नालो उस्ताद अकबर बलोच साहब खे ई हो, मूंखे नथो अचे पियो। अहिड़ा बि आहिनि। अहिड़ी तारीख़ बि असांजे लाड़काने जे थिएटर जी आहे या आर्टिस्टनि जी आहे। त नियाज़ शेख बि अहिड़ो ई हिसो आहे, अहिड़ो ई तसलसल आहे ऐं अॼु ताईं उहो कमु करे रहियो आहे पंहिंजे हिसे जो। मां ऐं नियाज़ शेख हिकिड़ी उस्ताद जा शागिर्द आहियूं। उस्ताद अकबर बलोच साहब वेठो आहे मथे स्टेज ते ऐं नियाज़ शेख
जॾहिं मां आयुसि त कई साल अॻ में मूंखां ही कमु कंदो रहियो आहे स्टेज ते, मूं हिनखे ॾिठो आहे नंढपिण में 80, 81 या 82 खां वठी कमु करणु माना 40 सालनि जो हिकु वॾो अरसो आहे जेको भाॼाल जी हिकिड़ी ख़ासियत मां तव्हांखे ॿुधायां त भाॼाल खे कहिड़ो बि जूनियर सीनियर या मोस्ट सीनियर कैरेक्टर जे लाइ चवंदो आहे त कॾहिं बि हुन इनकार न कयो हूंदो। मां हिनखे हमेशह सभिनी दोस्तनि सां खिलंदे मिलंदे ॾिठो आहे, खिलणो माण्हू आहे, सदाईं खिलाईंदो आहे। मूं त जॾहिं बि मिलियो आहियां छो त मुंहिंजो वॾो भाउ आहे, वॾी हवाले सां बि वॾो भाउ थिए, उमिरि जे हिसाब सां बि वॾो भाउ आहे, मां हुनखे एतिरी रिस्पेक्ट ॾींदो आहियां, ॾींदो रहंदुसि इंशाअल्लाह। सो हू बि नंढे भाउ वारो प्यार हमेशह कंदो रहियो आहे। सो अल्लाह साईं भाॼाल खे वॾी हयाती ॾे। अवां सभिनी जा थोरा कई आया ऐं आख़िर में मां थोराइतो आहियां उन्हनि दोस्तनि जो, उन ग्रुपनि जो जंहिं अहिड़ो प्रोग्राम कयो आहे ऐं अहिड़ो अॻिते बि अहिड़ो सिलसिलो जोड़ण जे लाइ ॻाल्हि कनि था पिया कि तमामु वॾी ॻाल्हि आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे। महिरबानी साईं, फुल इहो बुज़ुर्ग खान जे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पेश कयो। हींअर मां गुज़ारिश कंदुसि असां हेठां वेठल दोस्तनि मां कंहिं दोस्त खे मोहम्मद मिठल कचल स्टेज जे हवाले सां तमामु वॾो नालो आहे, वरी ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं। उन खां पहिरियों मां जावेद शेख खे गुज़ारिश कंदुसि अचे कॾहिं जो तोहफ़ो पेश करे उस्ताद न्याज़ शेख खे ऐं मिठल कचल खे गुज़ारिश आहे महिरबानी करे अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पेश करे। मोहम्मद मिठल कचल ऐं असां डॉक्टर मधुर अब्दुल साहब तोहफ़ो खणी आया गुलनि जो ऐं अदा मजीद मोगरी साहब खे गुज़ारिश आहे महिरबानी करे अचनि ऐं गुलनि जा तोहफ़ा पेश कनि उस्ताद न्याज़ शेख खे। मोहम्मद मिठल कचल पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पेश कंदो। हमारी भरपूर तालियुनि में मोहम्मद मिठल कचल। सभ खां पहिरियां दोस्त जी महिरबानी जो असांखे दावत ॾिनो। भाउ सरदार गार्ड भाउ न्याज़ जे लाइ ॿुधायो त अदाजी रहण तमामु सीनियर एक्टर काफ़ी पुराणो उस्ताद अकबर बलच जो ड्रामो थियो अंजाम रंधेरे में असां नंढा हुआसीं, कमर्शियल ड्रामो उनमें अदा किरदारु कयो मक़सद जो ॾेई वियो उस्ताद त पंहिंजे वटि पाण जो जेको उस्ताद किरदारु कयो ऐं यकीन कयो त हिन वक़्तु असां ड्रामा कंदा हुआसीं, ड्रामा कंदा रहूं ॻाल्हि कयूं पिया कंदा रहंदा हुआसीं। उन लॻी त सकून तारी जा पर हर माण्हू जो मथां हावी थी वियो ड्रामो जाम ऐं हर फनकार हर अदाकार एक्टिंग कई, हर अदाकार पंहिंजे किरदार में गुम हुयो। महबूब लाशारी हुयो गरम, निसार शेख जेको शायदि सेशो आहे काफ़ी दोस्त मसूद जतो हुयो, फीमेल आर्टिस्ट बि हुयो, हादी मुक्ति हुयो कॉमेडियन। उन खां वठी न्याज़ खे पसंदि अचूं था तमामु बहितरीन है ड्रामा पर मिलाए करे ॿ लफ़्ज़ सिर्फ़ु न्याज़ शेख खे लाइ ॻाल्हाईंदा। तुंहिंजो न आहे जवाबु, तूं लाजवाब। महिरबानी। तुंहिंजो न आहे जवाबु, तूं लाजवाब हुआ। तो हींअर वरी हेठां के दोस्त खे घुराईंदासीं। अयाज़ घुराई अलाए मथां दोस्त हूंदा हेठां जेके दोस्त मथां अब्दुल नबी सारे खे गुज़ारिश आहे महिरबानी करे अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पेश करे। अब्दुल नबी सारो सेक्रेटरी साबका सेक्रेटरी ऑटो पाकिस्तान बैंक मौजूद आहे। स्टेज ते वेठल काबिल एहतराम मुंहिंजा सभई सीनियर सारे हां
शेख साहब, उस्ताद अकबर साहब, तस्लीम फिरोज साहब, इतिहासुद्दीन साहब, दादा सुमूल साहब, मंदर साहब, निज़ाम चाली साहब, हेठ पंजाब वेठल मुंहिंजा बहितरीन दोस्त, बहितरीन सभई आर्टिस्ट, सभिनी खे अस्सलाम वालेकुम यार मां जस्तो ॼाण शाहीनदार करल ऐं जंहिंजो मां बि थोरो नथो हिसेदार आहियां, हिसो आहियां टीम जो, हाफ राइटर इन जे जस्ता जो अली रोशन शेख, सतालार साहब जिन ही जो ये शुरुआत की वीडियो बारे में ऐं हिकिड़े रियल आर्टिस्ट सां रिहान मलाई अॻु रिहान त मलाई में वञ पर कॾहिं कंहिं आसिरे ते, कॾहिं कंहिं दोस्तीअ जे ताउन ते, कॾहिं कंहिं न कंहिं तरीक़े ते रिहान मलाई में असां थी सघे उन्हनि को आर्टिस्ट खोजियो सुठो, पर अक्सरियत इहे थी आहे ही पहिरियों ई प्रोग्राम आहे जेको हाफराई थिएटर तरफ़ां ऐं असांजे शाहीनदार करे तरफ़ां जिन पहिरियों दफ़ो रियल आर्टिस्ट सां रिहान मलाई आहे ऐं जंहिंमें सभु आर्टिस्ट ई वेठा आहिनि ऐं आर्टिस्ट जी शख्सियत ते ॻाल्हाइनि था, ॿुधण वारा बि आर्टिस्ट आहिनि, होॾे बि मलाई जे तो सुठो आहे पर हुते ॿुधण वारो उहो इंट्रस्ट कोन्हे को, चवंदा जान छुटे तकिड़ो त ॿ मिंट पियो वठी शिकिंदा करे सघे त बाबा छॾी नई शख़्सियत न ॻाल्हाए त जेको आहे सो असांजो ड्रामो थिए। हिते इहो आहे त हर दोस्त खे मौक़ो मिले थो, न्याज शेख जहिड़ी शख़्सियत जेको हमेशह स्टेज ते पहुची करे माण्हुनि जे चेहरे ते मुस्काईंदो आहे ऐं हर रोल में, चाहे मज़ाया हुजे, चाहे ॾुखार विलन हुजे, कहिड़े बि रोल में न्याज़ पाण मल्हायो आहे ऐं लाखनि जो नालो रोशन कयो आहे ऐं केतिरनि ई टीवी ड्रामनि ते, फिल्मुनि ते, थिएटर ते हिन कमु कयो आहे। असां मुबारक था ॾियूं त हिननि रियल आर्टिस्टनि दोस्तनि गॾिजी हिकिड़ो सभु जॻह वेठा आहिनि जेको टाइम कढी आहे असांजो हिननि जो हिसो आहे ऐं हिननि गॾिजी तव्हांजी रिहान मलाई आहे। अल्लाह साईं तुंहिंजो ख़ुशि रखे, वॾी हयाती ॾे, सदाईं ख़ुशि सलामत हुजे, सभिनी दोस्तनि खे महिरबानी। आज़ान जो वक़्फ़ो था कयूं, आज़ान जो वक़्फ़ो खां पोइ कंटिन्यू था कयूं प्रोग्राम खे। अब्दुल हफीज़ साहिब उस्ताद जी शख़्सियत ते ॻाल्हायो। अब्दुल हफीज़ सां असांजी नौक जो जेको मस्ती मज़ाक हलंदी आहे, जो पहिरीं प्यारो आहे दोस्त आहे यार आहे, मूंखे जनेसर चवंदो आहे, मां करे करे जनेसर वारो वरी कढी वठंदो। सो दोस्त चयो फौज अची पहुतो आं, तंदूर हुई वाट पची पहुतो आं, चकचूर ॾिसी हाल खे तूं गम न करे दोस्त, तो वक्त बहरहाल बची पहुतो आहियां। उस्ताद न्याज़ शेख जी शख़्सियत ते ॻाल्हाइण मां गुज़ारिश कंदुसि असांजे थिएटर जो तमामु सीनियर आर्टिस्ट, तमामु वॾो नालो, डायरेक्टर, एक्टर, राइटर मोहम्मद इसाक अखर खे गुज़ारिश आहे अचनि ऐं जो उस्ताद न्याज़ शेख जी शख़्सियत ते पंहिंजे चैनल जो इज़हार कनि। मोहम्मद इसाक अगम साहब। सभिनी हेठि वेठल ऐं मथे वेठल असांजे क़ाबिल एहतराम जेके आहिनि दोस्त सभिनी खे अस्सलाम वालेकुम। प्यार जी घोट में छा थो कजां, प्यार की का क़ीमत थींदी न, प्यार आहे तोसां महसूस कर, प्यार की का सूरत थींदी न। बड़ी महिरबानी दोस्तनि जी जो मूंखे मौक़ो ॾिनो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी त न्याज़ शेख साहब हिकु तमामु शख़्सियत आहे ऐं हुते जेतिरो बि ॻाल्हाए थी उन खां तमामु घटि आहे, छो त मां हिन जी डायरेक्शन में 1984 में ड्रामो सां कयोसीं प्यार की कहानी, जंहिंजो प्रोड्यूसर बि मां हुयुसि ऐं उन असांजी पंहिंजी गिलकी खोली स्टार कम त मां 1977 खां उस्ताद कंदमश जे हिसाब सां कयो, पर उहो ड्रामो साईं जी डायरेक्शन में यकीनन एॾो ज़बरदस्त ऐं कामयाबु हो ऐं डायरेक्शन जंहिं हिसाब सां डायरेक्शन जी उहो यकीनन बहितरीन हो ऐं हिन वक़्त ताईं जेको बि न्याज़ शेख साहब कमु कयो आहे मां त चवां तमामु हिकिड़ो वॾी ॻाल्हि आहे जेका हिन जी शाम मल्हाई वई आहे, रिहान मल्हाई वई आहे ऐं मां इन्हनि खे बि मुबारक ॾियां थो त हिकु तमामु वॾी तव्हां जेका सिलेक्शन कई आहे ऐं जंहिंजी तव्हां हिन वक़्तु रिहान मल्हाए रहिया आहियो बिल्कुलु उनजी क़ाबिल आहे।
वधीक तव्हांजो टाइम न वठंदुसि बस इहो काफ़ी आहे दोस्तनि जी वॾी महिरबानी सभु दोस्त ॻाल्हाईंदा बस मां हिकिड़ो आख़िर में तव्हांखे शेयर कंदुसि को माग मिली वियो राहुन में महबूब रखियो जो बाहुन में को माग मिली वियो राहुन में महबूब रखियो जो बाहुन में बस घूर लॻे भाकुर में हुजां पोइ शहर सॼे खे मोकिलां अखिल में थी वे तोखे वारे ठकियां बादल सां सुभाणे असांजो ड्रामो बि आहे ऐं दोस्त जी महिरबानी आहे कल्चर डिपार्टमेंट वारनि मुंहिंजी ध्यानु कई आहे तो जंहिं दोस्त ताईं मुंहिंजो मैसेज न पहुतो मां बाबूजी खे गुज़ारिश कंदुमि सुभाणे जो ॾींदो त मुंहिंजे लाइ वॾो वेंदा उहो बाक़ी ॾिसां पियो त मादर सां सुभाणे ड्रामो अखिल में थी वे त आऊं वारे ठकिया तोखे ॾिसे न दे आऊं न ससां की ॿियो आवाज़ बरकत पाइण में असांजो हसील अज़ीज़ कॉमेडियन महबूब टोटाणी खे गुज़ारिश आहे त जीअं उस्ताद न्याम शेख जी शख़्सियत ते ॻाल्हाए महबूब टोटाणी जहिड़ो नालो कहिड़ो ख़ूबसूरत रड़ियूं तो करे कुत्ते वाली लूड़ वाला कुछ ना है वो सादे रिहान मौला था ये करे रूम में ओए अब याद था कराची में बाबा याद प्रोग्राम करके बाबा मरो बार के दस्त भी मरो था तो अल्लाह का शुक्र आगे रिहान थी वे कभी खराब था दोस्तों जे असा हिसाब साहब तो महबूब जे बावन में दुनिया के मोकला मानू के जने महबूब में मिलदा तो को शहर छड़े भगी जाए त मता मालिक मार माने सफा दिलेरा तो अल्लाह हयाती दे केतरा लाभ है न लाइ चाहिए हर दिल अजीज मानू आ मोहब्बत मंडणा मानू आ प्यार करना मानू आ जो सबूत दियो न एकरा हाल में मानू आ माना है जो मकसद इहो या तो एडो मोहब्बत मानू आ जरा हेतरा आप तस्वीर आया है मुझे लगा हलाई छाए के चौदान तुझो पिया के चौदान तुझो छाए के चौदान क्यों ना पर मुझे उस्ताद पिया बड़ो पिया वालसा पिया घणो कुछ मायने तो सीखो माजरे कंबर को लगी पहुंचा हैदराबाद इनके खबर पई त लगी पहुंची कंबर को हैदराबाद मोटे जे पहुतो ये काले पहुंचे मैं तो यार हैदराबाद में लगे ये पागल आ जब चली चली वहां बाबा लाल करने लगे तो हैदराबाद छावनी कदे तो इन मानू के करे मैं पे आया इन मानू के करे आया इन मानू भी मुके आंदो अज मुके 8-9 साल थी आए एतरो तेन मो प्यार मिलियो है इतनी तेन मोहब्बत मिली आ जो मोट लफ्ज करने ने ला चमा अल्लाह सही बनी हयाती दी अल्लाह से शाद है आबाद रखबस सदा ये हूं खुश हूं दो मुस्कुराई दो बच बचड़न सा बड़ी मेहरबानी महबूब गुल टोटाणी साहब केर चवे तो चांवर कोने केर चवे तो कोने खंड या सुना केर चवे तो चांवर कोने केर चवे तो कोने खंड दंद सजन जा सुखदासी मुर्के का बैठो मुर्के खंड तो डॉक्टर मंजूर अहमद साहब की गुजारिश है अचन अच्छे साहब ने आशा की जिंदगी तो रोशनी हुई पांचे गुल लफ्ज क्या गुल चावल आवाज भरपूर तारीफ में डॉक्टर मंजूर अहमद साहब अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलिहि वसल्लम जैसे वचन मोहब्बत में शामिल वचन जाके तेरा रोज यानी वजन जे कल मुझे पंजे सरदार लाल साहब जो और साहब जी यहाँ तक के मूड सा वायदो के हो तो टाइम कड़ी क्लिनिक जो टाइम आ माशाल्लाह 5-10 घंटे कड़ी भी मंजूरी वो वजह जे करे त ही असां जो हिकिड़ो कबीलो आहे ही असांजो हिकिड़ो कुटुंब आहे पंहिंजे कुटुंब जी जेकॾहिं असीं ख़ुशियुनि में शामिल न थींदासीं त पोइ असां उन कुटुंब जो हिसो कॾहिं बि थी सघंदो असां फनकार माण्हू आहियूं और
आर्टिस्ट आहियूं फनून लतीफ़ सां असांजा वास्ता ॻाल्हाइणा आहिनि हर हिकु फनकार सां असांजा रतु जे रिश्तनि खां वधीक ई रिश्ता मज़बूत आहिनि ऐं लियाज़ साहब सां मुंहिंजी पर्सनली जेका मुलाक़ात थी उहे हिन जे थींदड़ ड्रामे खां पोइ मां हुते वेवियसि मां ड्रामो ॾिसण वियुसि हुन में अब्दुल हादी बुक्ची साहब हीरे जो हिकिड़ो किरदारु कयो हीरे जो ऐं उहो ड्रामो हो इंसान जो मुक़दर जंहिंमें हिन वक़्तु मुंहिंजो ब्रदर जेको आहे DC इमरान ब्रो उन बि किरदारु उन बि कयो हीअ किरदारु पंहिंजो ड्रामनि में जेके मिलंदा आर्टिस्टनि खे उहे का ई मिसले मिलंदा 10 कार्ड 15 कार्ड सेंड थींदा हुया ऐं आर्टिस्ट में कमु कंदा हुया पोइ मां उहो ड्रामो ॾिसण इत्तेफ़ाक़ सां ड्रामो ॾिठो सुठो लॻो ऐं बाद में मुंहिंजी केतिरो ख़ुशी हुई मां त हुन फील्ड में वञा ऐं हिन फील्ड में पहुतासीं उन खां पोइ लियाज़ साहब सां मुंहिंजी मुलाक़ात थी बीइंग अ राइटर ऐं बीइंग अ डायरेक्टर मूंखे ख़ुशी आहे त लियाज़ मुंहिंजे 5 ड्रामनि में जंहिंजो पाण राइटर बि हुयुसि ऐं डायरेक्टर बि हुयुसि 5 ड्रामनि में लियाज़ साहब किरदार कया तमामु सुठा किरदार कया बहितरीन किरदार कया सब खां हिकिड़ो जीअं थी चऊं मेगा मुंहिंजी हिकिड़ी प्रोडक्शन हुई जंहिंमें मूं नाटक जा दोस्त छूंड करे हैदराबाद में घुराया हुया वक़्त जो आवाज़ जेका हुन लियाज़ साहब प्रोग्राम यादि हूंदो ऐं उन में हिन जी कमाल जी परफॉर्मेंस हुई ज़बरदस्त परफॉर्मेंस हुई मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी त जॾहिं प्रोग्राम कयां ऐं लिखां छो जो काफ़ी टेस्टी राइटर वेठा आहियूं डायरेक्टर वेठा आहियूं त आर्टिस्ट खे ज़हन में आणे सां हिकिड़ो किरदारु लिखंदा आहियूं हीउ किरदारु हिन फलाणे माण्हू कराइणो आहे बाद में मूं जेके पोइ प्लेस लिखिया स्टेज जा मूंखे लियाज़ ज़रूरु ज़हन में ईंदो आई मां हुन खां किरदारु ज़रूरु कराए पोइ भली प्रोग्राम हैदराबाद में हुजे नौकरी में हुजे किथे बि हुजे पर मां लियाज़ खे चवंदुमि दादा हिकिड़ो किरदारु लिखियो ऐं तमामु सुठो परफॉर्मर बहितरीन परफॉर्मर ऐं हुन सां गॾोगॾु यार जो गया प्यार करण वारो माण्हू आहे मोहबत करण वारो माण्हू आहे हीअ हुनजी मक़सद ई आहे असीं सभु अची हिते गॾु थिया आहियूं पंहिंजे दोस्ती ठाहियूं कॾहिं अची गॾु थिया आहियूं पर उहो गॾु थियण जो मक़सदु इहो ई आहे त असीं हिनजी शख़्सियत ते ॻाल्हायूं हिन ते थोरो कोन थियो आहे असां सभु गॾु थिया आहियूं अची या असां ही कई आहे निर्माण कई आहे हिनजी हिन जे मथां थोरो न आहे इहो हिन जो हक़ु आहे इहो हिन जो हक़ु न सिर्फ़ु लियाज़ साहब जो हक़ु आहे पर ॿिया बि मुंहिंजा काफ़ी दोस्त आहिनि शाइर हुजनि अदीब हुजनि फनून लतीफ़ सां जंहिंजो जिते जिते वास्तो आहे मां सतार साहब खे ऐं साहब खे इहो बि रिक्वेस्ट कई में पूछी आहे पाण में त हर महीने जी पहिरें छंछर ते प्रोग्राम ज़रूरु थींदा ऐं इंशाल्लाह ज़रूरु थींदा हीअ मोहबत जा मेला मटंदा रहंदा असांजे कोठ जेको असां हलाईंदासीं पर कोठ बि मिलियो ख़बर पवंदी त भई हलाईंदासीं ऐं तॾहिं वॾी महिरबानी लियाज़ साहब खे मुकमिल टीम पंहिंजो हॉफ रैंक थिएटर ग्रुप ऐं असांजी शाहीन ड्रामेटिक सोसाइटी जे सभिनी दोस्तनि खे वेठलनि खे मथे वेठलनि खे दिलि जे गहराइनि सां प्यार ऐं मोहबत सां मोहबतूं मुबारक थैंक यू वेरी मच महिरबानी डॉक्टर साहब माण्हू सभु न सोणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे गोए बहार गुज़ारिश कंदुसि मथां वेठल दोस्तनि मां निज़ाम चांदे खे अचे ऐं अची उस्ताद नियाज़ शेख जी ज़िंदगी ते पंहिंजे लफ़्ज़नि जा गुल निशावर करे निज़ाम चांडियो तमाम हाल वारनि खे लख लख वाधायूं उस्ताद नियाज़ जी रहण ते उस्ताद नियाज़ खे लख लख वाधायूं ऐं शाही आर्ट क्लब जो चेयरमैन सरदार लाल आफराई जो चेयरमैन अली रोशन शेख साहब खे लख लख वाधायूं जिन मेरिट जे बुनियाद ते अॼु रहण कई आहे कंहिं दोस्त जंहिंजो हक़ु आहे जेको माण्हू सफ़ा मखण आहे पर उस्ताद नियाज़ शेख मखण जो ॼाणो आहे गाँव मखण ज़िंदगी में कुझु अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि जॾहिं माण्हू डिस्टर्ब हूंदो आहे परेशान हूंदो आहे त उन्हनि सां मिलंदो आहे त रिलैक्स महसूसु कंदो आहे अहिड़ा थोरा दोस्त हूंदा आहिनि अहिड़ा थोरा माण्हू हूंदा आहिनि
उस्ताद नियाज शेख कहिड़ो माण्हू एक्टर मां साम्हूं काफ़ी दफ़ा चयो उस्ताद खे त तूं मुकमिल एक्टर जेको ॾिसण सां ई लॻे थी एक्टर बाक़ी मुंहिंजो हिकिड़ो फिल्म स्टार पुराणो करू फिल्म में हुन कमु कयो शहीद में रशीद कुमार शायदि नालो आहे मां सरड़ो थी वियो आहियां हुनजो परफॉर्म बि पर उस्ताद नियाज़ शेख बि आहे परफॉर्म कई मां सरड़ो थी वियो आहियां शमामणी सां शायदि अच्छा तो मूंखे उहो यादि आहे शमामणी वारो तो ॾाढो हुन में इहो महसूसु थिए त रशीद कुमार जेको मुंहिंजो पसंदि एक्टर आहे उस्ताद नियाज़ माना इहो महसूसु न कराईंदो आहे भई साम्हूं जूनियर आहे सीनियर आहे सभिनि सां हिन जो साॻियो ई आहे मेल मिलाप मुलाक़ात में इज़त ॾियणु तमामु बहितरीन तबियत बहितरीन इंसान बहितरीन आर्टिस्ट आहे मां हुनखे वरी बि नक़ल कयो असीं सिरहाणे जा गैसूं सभा बणजी संवारियूं था कदा शबनम जे कतरनि खे निगाहुनि सां सलामायूं न कंदनि खे था ठीकारियूं न थूर सां रखूं यारी असीं राबेल जा नौकर गुलाबनि जा गुलाम आहियूं हिकिड़ो दोस्त वरी मथां घुरायूं वरी पोइ टे खां घुराईंदासीं मां गुज़ारिश कंदुसि उस्ताद मोहम्मद रफ़ीक अब्रो साहब खे अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पेश कनि लफ़्ज़नि जी भेटा सां